ये कड़ी बदतमीजी आहे गोरा? अञा त तो मुझी पहरी बदतमीजी ॾिठी आहे। नादिर सालार कुछ भी करे सके तो मिल्कियत खातिर वो बाबा साईं के मारे सके तो भेण जी भी अॻियां कहिड़ी हैसियत? रहे सालार खान, तू वॾी गलती करे रहियो आहीं। तोखे शायद कानून जी ताक़त जो अंदाज़ो ही ना है। सूबेदार साहब, कानून के जेतिरो असां वॾेरनि सुञातो आहे, न तव्हां सुञातो आहे न वकीलनि। रहे सबरा बाबा सूबेदार यार माण्हू इनखे सज़ा न ॾियो। ही त तव्हां खां माफ़ी अचण आयो आहे। रहे सालार खान, मूंखे माफ़ कयो। हाँ, मूंखां ग़लती थी वई आहे। वडेरी मूंखे पनाह ॾियो था। केर वडेरी? मां का वडेरी वरी ॾिना या? मूंखे पनाह ॾियो था। मां तव्हांजे अॻियां हथ थी ॿधां। मां बेवस थी हेॾे ताड़े अंदरि आई आहियां। हू कुझु लोफर मुंहिंजे पोयां पिया आहिनि, हू मूंखे खणी वेंदा। मां हथ थी ॿधां, मुंहिंजी मदद कयो। अलाए छो मुंहिंजी दिलि नथी मञे पड़ू। जीअं तव्हां सोचे ऐं सम्झी रहिया आहियो न, ईअं न आहे। मुंहिंजी दिलि थी चए त सदोरी मुसीबत में आहे, उनखे असांजी ज़रूरत आहे। तू वञी ॻोल्ह भले सदोरी खे। जेकॾहिं मिली वञे न त हिकिड़ो अहसान कजांइ, मारे छॾिजांसि। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।